भूरल सुराई उजाड़ो अॼु मुंहिंजूं उहे सभु उमेदूं पूरियूं थी वियूं जेके इलाही ॾींहंनि खां मुंहिंजे दिलि में हुयूं। सुराई सच थी चोई, जॾहिं इंसान जे मन में हिक ॿिए जे लाइ प्यार पैदा थींदो आहे न, तॾहिं इहो की रहंदी आहे त असां हमेशह जे लाइ हिकु थी वञूं। भूरल अॼु आउं तमामु घणी ख़ुशि आहियां छो जो मूंखे तुंहिंजो साथ मिलियो आहे। असांजो ही साथ हाणे ज़िंदगी भर रहंदो सुरई, ऐं असीं सुख सां गुज़ारींदासीं। इंशाल्लाह ईअं ई थींदो भूरल, असांजो साथ सलामत रहंदो, सदाईं सुखे सुख हूंदा, ॾुखिया ॾींहं कॾहिं असांजे वेझो ई कोन ईंदा। ए आओ सुरई, जीअं रब साईं असां जूं आसूं ऐं उमेदूं पूरियूं कयूं आहिनि न, ॾुख बि उहो ई ख़तमु कंदो। अलाह ख़ैर करे भूरल, पर मासी अलाए काथे वई आहे? हे अम्मा हिते हूंदी को घर जो कम बि त करिणो आहे न। ए सुरई, कम वारा ॾींहं जाम पिया आहिनि, अॼु त रूह रियाण करे ढो करियूं। अच्छा, सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।